काज़ी अहमद मां ख़बर ॾींदड़ काज़ी अहमद हल्के 17 यूनियन काउंसिलनि ते शेड्यूल मकानी चूंडुनि जे हवाले सां नामज़दगी फार्मनि जी जांच पड़ताल दौरान यूनियन काउंसिल अहमद बुगियो ऐं सईद कंडू ते SUP उम्मीदवारनि जा नामज़दगी फार्म रद्द थी विया आहिनि। SUP जे जिन उम्मीदवारनि जा फार्म रद्द थिया आहिनि इन्हनि में हाजन बुंड, शाहनवाज़ ख़ासकेली, एडवोकेट सचल माची, कयूम आराई ऐं औरत उम्मीदवार फातिमा वागरो शामिल आहिनि। RO फरमान गुपचाणी अॼातल सबब करे फार्म रद्द कया विया आहिनि। SUP सां लाॻापियल नामज़द उम्मीदवार ऐं हामी मुजीब माची, खमीसो बुंड, हाजन बुंड, धणी बख्श कलोई जी अॻवानी में RO ऑफिस पहुची एहतजाज कयो। अॻवाननि इल्ज़ाम हयो आहे त 5 यूनियन काउंसिलनि ते मुक़रर RO फरमान अली गुपचाणी दुर बणिजी बिला जाइज़ असांजी पार्टी सां तालुक़ रखंदड़ उम्मीदवारनि जा नामज़दगी फार्म रद्द कया विया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।